राड़की में उस्तादन जी आर्मी ॾियार जे मौके ते TTC कॉलेज जे उस्तादन ऐं शागिर्दनि पारां इंतज़ाम ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टेक्निकल ट्रेनिंग कॉलेज जे उस्तादन ऐं शागिर्दनि अज़ीज़ भुट्टो, आफ्ताब भुट्टो, अली समीजो, नबी बख्श भट्टी, तालिब समीजो, जाम सतार ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अवामी भलाई जे नाले ते काम थियल कॉलेज मुल्क जो महांगो तरीन प्राइवेट टेक्निकल कॉलेज बणिजी वियो आहे। ज़िले घोटके जी शहर ॾहरकी में एग्रो फर्टिलाइज़र ऐं माड़ी पेट्रोलियम कंपनी जे ताउन सां CSR तहत क़ाइम थियल टेक्निकल ट्रेनिंग कॉलेज में ग़रीब ॿारनि जो पढ़णु सिर्फ़ ख़्वाब बणिजी वियो आहे। स्टूडेंट के हवाले से असां स्टूडेंट निकिता आहिनि, असां स्टूडेंट सां ॻाल्हायूं बाबा हिकु त इन्हनि जा कुझु मुतालबात हुया, असां उन्हनि खे ॾिननि कि बाबा ये फैसिलिटी ट्रांसपोर्ट फैसिलिटी फीस के हवाले से उनके अलावा कि जो छोकरा हाँ बाहर बीठा आहिनि इन लाइ कि अचानक हिकु ॾिनो अथनि असांखे कि कॉलेज बंदि करे छॾो, नोटिफिकेशन कॉलेज बंदि करो। पहिरें जे मार्च को वठी इदारो बंदि आहे, अञा ताईं न खुलियो। जेको थर्ड ईयर हुयो उन्हनि जो सिलेबस कंप्लीट न थियो। 4500 रुपया फीस महाना फीस आहे ऐं साल जी तकरीबन थिए थी 56,000। यूनिवर्सिटी जी फीस सेमेस्टर जी 3000 आहे ऐं फैसिलिटी का बि न ही को हिते हॉस्टल जी आहे न का लाइब्रेरी आहे, कुछ भी असांखे वञणु ऐं थारा ॿार हिते मुफ़्त में तालीम पिराए विया आहिनि। असां हिते इतों जे इदारे जा माण्हू ऐं इतों जे लोकल माण्हू फीसां भरे रहिया आहियूं, तंहिं बि असां सां कोई बि तावन न। हाणे बि असांजो हिकिड़ो केस कोर्ट में हलंदड़ आहे, जंहिंखां बचण जे लाइ हिननि नाजाइज़ जवाज़ ॼाणाए करे 20 ॾींहंनि जे लाइ हीउ इदारो बंदि करे छॾियो आहे। शागिर्दनि जो चवणु हो कॉलेज बंदि करे संदन मुस्तक़बिल दाव ते लॻायो वियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त जल्द खां जल्द कॉलेज में पढ़ाई बहाल कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।